तव्हां सभई अॼु वर्ल्ड थिएटर डे आहे एंड आई एम अ ह्यूज फैन ऑफ थिएटर। मां थिएटर पोइट्री इहो सभु पंहिंजे स्कूल ऐं कॉलेज में पढ़ियो हुयो। सेंट ज़ेवियर्स कॉलेज में इंग्लिश लिटरेचर पढ़ियो आहे। सो आई एम अ ह्यूज फैन ऑफ द आर्ट्स, स्पेशली इंग्लिश लिटरेचर। इनफैक्ट मास्टर्स भी इंग्लिश लिटरेचर में हुया लीड्स मां, त उन महिल शेक्सपियर ते एॾो पढ़ियो हुयो। ओ माय गॉड। कमिंग बैक टू द पॉइंट, यो वीडियो स्पेशल आहे बिकॉज साहिब दादू मुंहिंजा फेवरेट दादू इन द होल वाइड वर्ल्ड, आदिपुर मां, जेके इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा डायरेक्टर आहिनि, उन्हनि इहो वीडियो ठाहे मोकिलियो आहे असां लाइ एंड आई एम सो 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 प्लीज़्ड। अॼु जो वीडियो तव्हांखे इहो ॿुधाईंदो कि सिंधी रंगमंच जो पहिरियों नाटक कहिड़ो हुयो, उनमें छोकिरा छोकिरियूं ठहिया हुया कि छोकिरियूं छोकिरा ठहियूं हुयूं, एंड माण्हू छा खाई करे थिएटर में वेंदा हुया एंड छा खाईंदे वापसि निकिरंदा हुया, घणे बजे निकिरंदा हुया, इहे सभु मसालेदार ॻाल्हियूं, उहो बि पहिरें सिंधी नाटक जो। आई मीन मूंखे ॾाढो मज़ो आयो इहो वीडियो ॾिसी करे एंड आई एम वेरी 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 थैंकफुल अगेन। त अचो इहो वीडियो ॾिसूं जिते साहिब बिजानी दादा असांखे ॿुधाइनि था सिंधी रंगमंच जे पहिरें सिंधी नाटक जे बारे में। सिंधी रंगमंच जो पहिरियों नाटक। सिंध में आला तैलीम ॾियण लाइ राजश्री दयाराम गिदूमल, दीवान दयाराम जेठमल आलमचंदाणी, दीवान मेठाराम गिदूमल ऐं किन ॿियनि साथियुनि जे सरजोशीअ सां कराची सिंध में पहिरियों कॉलेज सन 1887 में खुलियो, जंहिंजो महूरत सिंध जे गवर्नर लॉर्ड रे कयो हो। सिंधवासी जे हूअं आला तैलीम लाइ दूर बम्बई ॾांहुं वेंदा हुआ, तिन हिन कॉलेज जो पूरो भरपूर फ़ाइदो वरितो। सिंध जे कुंड किरछ मां अकी 4 शागिर्द कॉलेज जी तैलीम लाइ कराची अचण लॻा। कॉलेज तरफ़ां रहाइश जे कंहिं ख़ातिर ख़्वाह बंदोबस्त न हुअण सबबि खेनि काफ़ी परेशानी ॾिसणी पवंदी हुई ऐं पढ़ाईअ में बि काफ़ी रंडक पवंदी हुअनि। कॉलेज जी शागिर्दनि लाइ हॉस्टल हिकु अहम ऐं वक़्तायती ज़रूरत हुई, जंहिंखे दरगुज़र करणु न मुनासिब हो ऐं न वरी मुमकिन ई। सहज वारी ऐं साफ़ सुथरी तोड़े हर तरह जे जदीद सहूलियतुनि ऐं सहज वारी आराम बख़्श हॉस्टल ते गपल नाणो पिए लॻो, जो उन्हनि शुरूआती वरियनि में कढणु कॉलेज अख़्तियारीअ वारनि लाइ मुहाल हो। कॉलेज जे अंग्रेज़ प्रिंसिपल जैक्सन ऐं पारसी वाइस प्रिंसिपल प्रोफेसर पातशाह इन ॾिस में काफ़ी पाण पतोड़ियो, चंदे लाइ माण्हुनि खे अपीलूं कयऊं। प्रोफेसर पातशाह पाण सां कॉलेज जी जवाननि जो टोलो वठी चंदे लाइ हैदराबाद सिंध वियो। उते हैदराबाद जे चर्च मिशन हाई स्कूल जे प्रिंसिपल रॉबर्ट लिस्ट गॉर्डन खे सलाह ॾिनी त हैदराबाद में केतिरियूं ॿाहिरियूं नाटकी कंपनियूं अची उर्दू ऐं गुजराती नाटक कंदियूं आहिनि, जे आम ख़ल्क निहायत चाह सां ॾिसण ईंदी आहे। अमी बि का नाटकी क्लब खोले उन पारां अगरि सिंधी नाटक कंदा त नाटक जा कोॾिया हैदराबादी टिकेटूं ख़रीदे अव्हां जा नाटक ॾिसंदा ऐं उहा उपत अव्हां खे कॉलेज हॉस्टल फंड में काफ़ी काराइती साबित थींदी। प्रोफेसर पातशाह खे इहा सलाह दिलि सां आवड़ी। दीवान मेठाराम सां सलाह करे क्लब खोले नाटक करण जो पको पह कयईं। उन वक़्त जा काफ़ी ॾिसणा वहसणा चङनि ख़ानदानी घरनि जा केतिरा ई फ़हमीदा शागिर्द, जहिड़ोकि मिस्टर कंवल सिंह पोहूमल मलकाणी, मिस्टर ॾियलमल दौलतराम, मिस्टर अचल सिंह माणिक सिंह आडवाणी, तोड़े इंजीनियरिंग पढ़ंदड़ संदन दोस्त मिस्टर जोत सिंह हरी सिंह आडवाणी पंहिंजे इन प्यारे ऐं हर दिल अज़ीज़ उस्ताद सां बांह ॿेली थी बीठा। संदनी सहकार सां सन 1893 में सिंध जी पहिरीं नाटक मंडली एमेच्योर ड्रामेटिक सोसाइटी बर्पा थी। पर सिर्फ़ ड्रामेटिक क्लब बर्पा थियण सां समूरा मसइला हल कोन थी विया। नई ऐं वॾी जवाबदारी सिर ते पवण सबबि मसइला तिहां ई वधी वियनि। सिंधी नाटकनि जी अणाहठ
पाठ खणंदड़नि जी खोट, ज़नाना पाठ खणण लाइ रेड ॾाढियनि लसराट नींगरनि जे मिलण में मुश्किलातूं, तोड़े आम ख़ल्क़ वटां बि नाटक जे करण लाइ की क़दुरु मुखालफ़त, इहे चंद मिसाइला हुआ जिन जो हिननि मुड़ुस थी मुक़ाबिलो कयो। तेसिताईं 7 दिसंबर 1894 ते हॉस्टल जो बुनियादी पथर रखियो वियो। सिंधी नाटक जो जनम सन 1880 में मिर्ज़ा कलीज बेग जे समूरे शहर ऐं राग में लिखियल नाटक लैला मजनू सां थियो हो। मिर्ज़ा साहिब पोइ हिकु गुजराती नाटक जो 1887 में ख़ुर्शीद जे उनवान सां सिंधीअ में उल्थो कयो हो। दीवान कौड़ेमल चंदनमल खिलनाणीअ जो सन 1888 में राजा हर्ष जो सिधो संस्कृत तर्जुमो कयल नाटक रत्नावली ऐं ॼेठाणनि भरियाईअ जो हरिश्चंद्र जो संस्कृत में महाभारत तां वरतल उर्थो कयल नाटक नल दमयंती 1880 खां 1894 ताईं सिंधीअ में कुल 4-5 नाटक ई लिखिया विया हुआ ऐं उन्हनि मां ई चूंड करणी हुई। वानीकारनि काफ़ी सोच वीचार ऐं हर नुक़्ते ते गौर करण बैदि नल दमयंती नाटक चूंडियो। लैला मजनू समूरो शहर राग में हुअण सबबि ॾिसंदड़नि जी शायदि आख़िर ताईं दिलचस्पी बरक़रार न रखे सघिया। रत्नावली नाटक में सूंह ऐं सोभ्या जा के उघाड़ा ऐं खुलिया बयान हुआ। नाटक जी ॿोली संस्कृत गाॾिर उन वक़्त जे आम दर्शकनि जे सम्झ ऐं पहुच खां की क़दुरु ॿाहिरि हुई। नल दमयंती नाटक महाभारत तां वरतल धर्मी नाटक हो जेको दर्शकनि जी धर्मी रग छिके थे सघियो ऐं संदन मुखालफ़त ते रोक पवे हा। नाटक जी ॿोली ठेठ ऐं नवार हुई जा लेखक पंहिंजे ॻोठाई कौड़ेमल चंदनमल खां दुरुस्त कराई हुई। नाटक में केतिरो मज़ाक बि रखियल हो। उन वक़्तु हैदराबाद में कासाइन जो नाटक मशहूरु हो जे हैदराबाद जे उलंदे कचे में अक्सर उर्दू नाटक कंदा हुआ। हैदराबाद ऐं कराचीअ जे उर्दू ऐं गुजराती नाटक कंदड़ उन्हनि कंपनियुनि में अक्सर बाज़ारी ऐं पेशो कंदड़ बदनाम औरतूं पाठ कंदियूं हुयूं। उहे नाटक कंदड़ अवाम जी दिलनि में पाण लाइ सुठो ऐं इज़त भरियो असरु पैदा कोन करे सघिया हुआ। साॻे सबबु करे सिंधी नाटक जे अदाकारनि जी ज़ोरदार मुखालफ़त थिए हा, पर प्रोफेसर पातशाह जहिड़े वाइस प्रिंसिपाल ऐं मुतबर शख़्स ऐं साणिस मथे ॼाणायल चङे ख़ानदान ऐं रुतबे वारनि शागिर्दनि जे टोले खे ॾिसी संदन मुखालफ़त में की क़दुरु ठापर आई। नाटक में दमयंतीअ जो पाठ अदा करण लाइ का नींगरी त दरकिनार को नंढड़ो नींगर मिलण बि मुश्किल हो। हिननि कॉलेजी जवाननि मां ई को इहो पाठ खणे हा, मगर मंजिसवा ज़नानी नफ़ासत किथां अचे। इन खां सवाइ उन वक़्तु मुछ मर्दानगीअ जी निशानी सम्झी वेंदी हुई। उहा लहराए पाण ते खिल कराइण लाइ को जवान तयारु न हो। हेॾां रे ॾाढ़ियनि ऐं लसरा छोकिरनि जी ॿांह माइट ॾियण खां नाबरी वारे वेठा, चवनि इन में असांजी घटिताई आहे। घणी हणपट ऐं ॻोल्हा बैदि दमयंतीअ जे पाठ लाइ दुर्गादास भोजराज आडवाणी जी ॿांह मिलियनि। उहा बि तॾहिं जॾहिं संदसि पिता जे गुरूअ खे मिंथ मेड़ करे खांसि चौ चौ करायऊं। वो दुर्गादास अॻिते हली कराचीअ जो नामियारो आर्किटेक्ट इंजीनियर बणियो। केतिरा वरे म्यूनिसिपल काउंसलर हो ऐं 1937 में कराचीअ जो मेयर बि बणियो। यादि रहे त सिंधी नस्ल जे अवाइली आला अदीब सूखड़ी गुल ऐं गुलशकर किताबनि जे रचींदड़ दीवान केवलराम सलामत राय जो ही पोटो हो। दमयंतीअ जे पाठ लाइ अदाकार मिलंदे संदन काफ़ी मुश्किलातूं हल थी वियूं। नल जो पाठ ॾिनो वियो 21-22 वरनि जे नौजवान हीरानंद संतोखराम आडवाणीअ खे। हू अॻिते हली हिकु कामयाब वकील बणियो। हू अॼु जे बर्क पत्रकार ऐं समाज सेवक सुर्गवासी श्री रामकृष्ण राय जो पिता हो। उल्थे कंदड़ हिन किताब में 2 ॿिया किरदार सतयुग ऐं कलयुग दिलियां जोड़िया हुआ। सतयुग जी अदाकारी सुजान सिंह जगतियाणीअ ऐं कलयुग जी कंवल सिंह मलकाणीअ कई हुई।
नाटक में खिल चर्चो कंदड़ विदूषक ब्राह्मण लाइ परमानंद मेवाराम जे भाउ मिस्टर खीएमल खे चूंडियऊं। नाटक जे हिदायतकारीअ जो बार श्री कंवल सिंह माणकाणीअ पाण ते हमवार कयो। हिन नाटक नल दमयंतीअ जो पहिरियों खेल नाताल जे ॾींहनि में 27 खां 29 दिसंबर 1894 ते हैदराबाद में दर्शकनि सां खचा खच भरियल ख़ासि ठाहियल मांडवे शामियाने में कयो वियो हो। नाम्यारो अदीब काको भेरूमल महरचंद आडवाणी हिन पहिरें शो लाइ लिखे थो, पहिरें ॾींहुं मांडवे में घिड़ियुसि त शम्स अल उलमा मिर्ज़ा कलीच बेग, दीवान लीलाराम सिंह वतनमल सब जज ऐं ॿिया केतिराई मुइज़िज़ साहिब कीम ख़्वाब जे डिघियुनि टोपियुनि सां नाटक में ॾिठमि। हिननि बुज़ुर्गनि जे अचण करे मांडवे जी रौनक ई ॿी थी पई हुई। नाटक जे पहिरें खेल में काफ़ी दिलचस्प वाक़िया थिया जे ॿुधी अॼु बि बेअख्तियार खिल निकिरियो वञे। हैदराबाद रोमन कैथोलिक चर्च जो फादर हेगलिन बि पहिरें ॾींहुं खेल ते आयो हो। घणी मिंत मेड़ बैदि इन शर्त ते अचणु क़बूलियो हुआईं त नाटक में का छोकिरी भाग न वठंदी। हीअ मुड़ुसु नंढड़ी सुहिणी साड़ी ओढियल दुर्गादास खे दमयंतीअ जे वेस में स्टेज ते पसी के हक़ीक़ी छोकिरी सम्झी अची बानीकारनि ते मटियो, चए मूंसां दोखो करे मूंखे नाटक ते आंदो अथव। गुस्से में अधमावती हलियो पिए वियो। हलियो वञे हां त नाटक खिलाफ़ ख़ल्क़ खे बि ख़ुशी मिले हां। मुंझल बानीकारनि खे स्टेज पुठियां वठी वञी दुर्गादास जी कूड़ी छाती, कूड़ा वार ऐं साड़ी लाहे खेसि ॾेखारी त मुड़ुसु फिको थी वियो। पोइ त अची दुर्गादास जे सारा में छिटकियो, आफ़रीन पे ॾिनाईंसि, कमाल जो पाठ कयो अथई। नाटक में दमयंतीअ खे बाहि में पाण जलाइणो हो, सो धूप साड़े बाहि पे कढियऊं। कंहिं पीर मर्द या सची बाहि सम्झी वठी वाका कया, चे बाहि बाहि। दमयंतीअ बाहि में टपो ॾिनो त ही यार हुड़बुड़ में उथी डोड़ो स्टेज ॾांहुं खेसि बचाइण, हणी रंग में भंग विझी छॾियईं। दुर्गादास जो नंढो भाउ हीरानंद बि इहो नाटक ॾिसण आयो हो। भाउ खे बाहि में जलंदो ॾिसी पाण रोके न सघियो, रोदन ऐं पिटको लाइ ॾिनई। खेसि वठी विया स्टेज पुठियां, उते भाउ खे जीअरो जाॻंदो सही सलामत पसी सरहो थियो, साह पेट में फियुसि। विदूषक ब्राह्मण पंहिंजी मज़ाकी अदाकारीअ सां दर्शकनि खे खिलाए खिलाए संदनि पेट में सूर विझी छॾियो। प्रोफेसर मंघाराम मलकाणीअ सिंधी नसर जे तारीख़ में लिखियो आहे त हिन नाटक में सिर्फ़ु हिकु राग विधल हो, मगर काके भेरूमल आडवाणीअ इहो नाटक पाण ॾिठो हो, सो लिखे थो, नाटक में राग बि उम्दा ॻातऊं। हर हर वंस मोर पे पई। नाटक रात जो 9 बजे शुरू थियो ऐं असर जो 3 वॻे ख़तमु थियो। नाटक जो नालो वॼी वियो। 3 ॾींहं सांद उहो पहिरियों नाटक थियो। हशाम माण्हुनि जा टिकेटूं ख़र्चे नाटक ॾिसण ईंदा हुआ। खेल शुरू थियण खां अॻु टिकेटूं ख़लास। हिन नल दमयंतीअ जे पहिरें नाटक वॾो इनकलाब आंदो। हिकु दफ़ो हिचक लथी त पोइ हर साल नाताल ते क्लब वारा कराची ऐं हैदराबाद में नाटक कंदा हुआ। माण्हू नाटक पुठियां चरिया थी पिया। नाताल जो सारो साल इंतज़ारु रहंदो हुन। सिंधी नाटकनि जी अणाट की क़दुरु घटी सुतती मिर्ज़ा कलीच बेग शेक्सपियर जे केतिरनि नाटकनि जो उल्थो करे विधो। दीवान लीलाराम सिंह केतिरा ई धर्मी नाटक जोड़े नाटकनि जी खोट जो कंहिं हद ताईं पूराओ कयो। सिंध जे केतिरनि शहरनि में नाटक करण जूं केतिरियूं कंपनियूं खुलियूं। दर्शकनि में नाटक ॾिसण जी चूस पइजी वई। सॼी राति नाटक हलंदो हो। माण्हू राति जो मानी खाई वात में पान विझी नाटक ॾिसण वेंदा हुआ ऐं सुबुह जो नाटक ॾिसी वापसि मोटण वक़्तु वात में ॾंदण हूंदो हुन। हिते इहो वीडियो पूरो थियो। सची ॿुधायो तव्हांखे वणियो की न? मूंखे त ॾाढो वणियो। एंड पान खाईंदे वेंदा हुया, छा खाईंदे वापसि निकिरंदा हुया, घणे बजे निकिरंदा हुया, घणे खां घणे ताईं हलंदो हुयो ड्रामो।
एंड माण्हुनि खे कीअं चूस लॻी ड्रामनि जी, ॾाढो मज़ो आयो मूंखे एंड आई एम सो थैंकफुल कि साहिब बिजानी दादा ख़ासि असां लाइ इहो वीडियो ठाहे मोकिलियऊं एंड ही अंडरस्टैंड्स कि मूंखे केतिरो प्यार आहे सिंधी लिटरेचर सां। ऑल्सो मूंखे हिकिड़ो ख़ासि स्पेशल थैंक यू चवणो आहे महेश खिलवानी सर खे, जिन सॼो शूट एडिट करे मोकिलियो इहो वीडियो आदिपुर मां। एंड भॻवान जा लख शुक्राना आहिनि इन टेक्नोलॉजी जे मीडियम में असां रहिया पिया आहियूं। अॼु खां अगरि मां 20 साल बि पुठियां हुजूं हा न त इहे वीडियो तव्हां ताईं न पहुचाए सघूं हा यूट्यूब ते। तव्हांजा कहिड़ा सिंधी नाटक फेवरेट आहिनि? तव्हांजे शहर में सिंधी नाटक थींदा आहिनि की न? तव्हांखे सिंधी रंगमंच सां केतिरो प्यार आहे? असांखे इहे सभु ॻाल्हियूं कॉमेंट्स में ॿुधायो। प्लीज़ अचो असां कॉमेंट्स में ॻाल्हायूं एंड असां सिंधी रंगमंच खे कीअं बचाए था सघूं इहो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। ओके, एंड आई होप तव्हां असांजी महिनत खे साराहींदा, इन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा एंड प्लीज़ चैनल खे सब्सक्राइब कंदा। आई रिक्वेस्ट यू टू सब्सक्राइब, घंटी ज़रूरु वॼाइजो। एंड मां जस्ट हाणे होली स्पेशल वीडियो शूट करे फिनिश कयो, साॻे ई कपिड़नि में आहे। मूंखे इहो टॉप ॾाढो वणंदो आहे त इन करे इन टॉप में ई मां सोचियो साहिब बिजानी दादा जो इंट्रोडक्शन ऐं कंक्लूजन कयां। बट सुभाणे तव्हां वटि होली वीडियो थो अचेव, छा ठाहिया कीअं ठाहिया मां तव्हांखे वठी हलंदमि पंहिंजे रंधिणे में, त आई होप यू enjoy that video also. Milunda subhane. Thank you so much for watching this video. Wishing you a very happy World Theatre Day. Subscribe Ghinti. Okay, thank you. Bye.